दोस्तों असां हिते बीठा आहियूं मोटरवे M9 ते। मसलो इहो आहे त हाणे रोड ब्लॉक लॻो पियो आहे। असां तव्हांखे ॿुधायूं त हिन धरणे में इरशाद जागीरानी भी फासी पियो आहे। अचो त असां तव्हांखे हुन सां मुलाक़ात करायूं था। साईं छा थियो भला हिते ट्रैफिक में फासी आयो तव्हां? यार खबर ना है छा है। हाँ अधु कलाक पर थी वियो मां बीठो आहियां। अच्छा दोस्त खे घुमाइण जो वेठी जांच लेण आई न तव्हां अचो किथां खां पिया? ऐं हैदराबाद वियुसि कंहिं प्रोग्राम में। हा तो हाणे मोटियो आहियां त हिते ॾिसो था हीअ माण्हू बननि था बंदि ही बसुनि मां नथा वञनि पिया। सही 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 कोचूं ॾिसो था साम्हूं अल्लाह कोचूं वेठो वञनि पियूं। ऐं हुन पासे जेको ईअं खणी कयो त जेका जंहिंखे पाण सर्विस रोड चवंदा आहिनि हा उहो पासो बि जेके तव्हां ॾिसंदव त ओॾे न इहो छा सिजु लही चुको आहे ऐं सिजु बि तव्हां ॾिसी सघो था। पर हे ॿुधण में जो लेकिन 2 घंटा थिया आहिनि को रोड ब्लॉक आहे हेॾा। पोइ कमु वॾो आहे 3 कलाकनि खां कमु चढ़ियल आहे छो त जेको 2 कलाक खां परतियां बि हा हुन खां पोयां बि जेको ट्रैफिक जाम आहे। अल्लाह हिन पासे बि चवनि था त दरेगढ़ जमाली पुल पंहिंजी पोइ हाणे तव्हां त फासी आयो त ट्रैफिक में। हाणे फाते खां पोइ कटिजणु कहिड़ो भला अच्छा ॾियाड़ी बि चवंदा आहिनि जॻह सां। सही 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 हाणे इहो आहे त बीठा आहियूं इंतज़ार आहे जो ॾिसी लॻे थो वॾो मामिलो आहे। मामलो वॾो आहे। मूं हिन वक़्तु इंटरनेट बि इस्तेमालु करे ॾिठी जो किथे फेसबुक ते या किथे इहा ख़बर मथां अची वञे हा किथे का अहिड़ी अपडेट आई कोन्हे त थियो छा आहे मामिलो। सही 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 ॾिसो था त पर तव्हां असां वटि पाकिस्तान में कानून कोन्हे। तव्हां त आर्टिस्ट माण्हू आहियो तव्हांखे बि दग न ॾिनो। आर्टिस्ट माण्हू केॾो वञे हिन पासे ट्रकूं बि थियूं हिन पासे। पर हे जेको धरणो आहे या कुझु चवंदा अॻिते रस्तो बंदि आहे ही केला कचा आहिनि मुंहिंजे ख़्याल लॻे थो इहे पका थी वेंदा हिते। कानून कोन्हे न। अच्छा जेके धरणो लॻियो पियो आहे को मसइलो पियो आहे त हुनखे पूरी तरह सॉल्व करण जी कोशिशि कई वञे ओ हुननि सां ॻाल्हियूं कयूं वञनि छो त कुझु नंढनि मामलनि जे करे मामला बिगड़ी था वञनि। ऐं जेकॾहिं ट्रैफिक बहाल बि थी त इहो राति जो 11-12 बजे ताईं सही सिधे ट्रैक ते न अची सघंदा माण्हू। चलो हर चलो माण्हू कंहिं हेॾो गुताई आहे कंहिं होॾो गुताई आहे उहे सभु हाणे विचड़ियल आहिनि पाण में। हिननि खे निबेरण में वॾो टाइम लॻंदो। अच्छा अरे तव्हां लाला कायम भी फासी वियो आहे। लाला कायम छा चवणु चाहींदो? बाबा नई हुकूमत है जी पॉलिसी जी का ख़बर ना है। कॾहिं ज़िंदगी में ईअं थियो पहिरियां? भी बंद थी सके ज़िंदगी में कॾहिं ईअं पहिरियां थियो? यार ये फट पियो आहे। वॾो कमु आहे बाबा वॾो कमु आहे। सॼो निज़ाम धर्म भरम थी वियो आहे।